नाज़रीन, अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया। इस्लामाबाद हाई कोर्ट आफिया सिद्दीकी केस में सहकार न करण ते वज़ीर आज़म ऐं वफ़ाक़ी काबीना खे तौहीनी अदालत जो नोटिस जारी करे छॾियो आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट में आफिया सिद्दीकी केस जी ॿुधणी थी, जंहिं दौरान अदालत पंहिंजे हुकुम बावजूद रिपोर्ट जमा न कराइण ते हुकूमत मथां सख़्त कावड़ जो इज़हार कयो। जस्टिस सरदार एजाज़ इसहाक़ केस जी ॿुधणी दौरान रिमार्क्स ॾिना त फौजिया सिद्दीकी जो केस ॿियनि अहम केसनि सां गॾु अॼु ॿुधणी लाइ मुक़ररु कयो वियो हो। जजनि जूं मोकलूं अॼु खां शुरू थी रहियूं हुयूं। अदालत वज़ीर आज़म शहबाज शरीफ, वफ़ाक़ी काबीना जे मेंबरनि ऐं वज़ीरनि खे बि तौहीनी अदालत जो नोटिस जारी कंदे ॿिनि हफ़्तनि अंदरि जवाब जमा कराइण जो हुकुम ॾिनो आहे। नाज़रीन, हिकु भेरो ॿीहर अवां खे अहम ख़बर ॾियूं पिया। इस्लामाबाद हाई कोर्ट आफिया सिद्दीकी केस में सहकार न करण ते वज़ीर आज़म ऐं वफ़ाक़ी काबीना खे तौहीनी अदालत जो नोटिस जारी करे छॾियो आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट में आफिया सिद्दीकी केस जी ॿुधणी थी, जंहिं दौरान अदालत पंहिंजे हुकुम बावजूद रिपोर्ट जमा न कराइण ते हुकूमत मथां सख़्त कावड़ जो इज़हार कयो। जस्टिस सरदार एजाज़ इसहाक़ केस जी ॿुधणी दौरान रिमार्क्स ॾिना त फौजिया सिद्दीकी जो केस ॿियनि अहम केसनि सां गॾु अॼु ॿुधणी लाइ मुक़ररु कयो वियो हो। जजनि जूं मोकलूं अॼु खां शुरू थी रहियूं हुयूं। अदालत वज़ीर आज़म शहबाज शरीफ, वफ़ाक़ी काबीना जे मेंबरनि ऐं वज़ीरनि खे बि तौहीनी अदालत जो नोटिस जारी कंदे ॿिनि हफ़्तनि अंदरि जवाब जमा कराइण जो हुकुम ॾिनो आहे।